अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इशूज़ में भलीकार आया सुभान खोसो। सॼे मुल्क में ख़ासि तौर पंजाब सिंध में सैलाब वारी सूरत हाल आहे। पंजाब में वॾी तबाही थी आहे। हाणे उन जेको सैलाबी पाणी आहे उनजो रुख सिंध तरफ़ आहे, पर सिंध जे का ख़तरे वारी सूरत हाल न आहे। पर हीअ जेका बरसातुनि जो सिलसिलो शुरू थियो आहे, इन खां पोइ हिफ़ाज़ती बंधनि ते ज़ाहिरी ॻाल्हि आहे दबाव वधे पियो ऐं ख़ासि तौर ते शहरी आबादियुनि में जेका ॿोॾि वारी सूरत हाल पैदा थी आहे गुज़िरियल 3 ॾींहंनि खां, जेका बरसाति वारी सूरत हाल आहे। कराची जे हेठाहीं वारे इलाइक़नि खे त मुकमल तौरु बरसाति जे पाणी ॿोड़े छॾियो आहे। जेके वॾा वॾा जी मलीर नदी, लियारी नदी, उहे मुकमल तौर ते ओवरफ्लो थी हलनि पिया। रोड रस्ता कराची जा पाणी हेठि आहिनि। हैदराबाद में बरसाति खां पोइ पाणी मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बीठल आहे, उहो पाणी निकाल न थी सघियो आहे। सखर में बरसाति सां गॾोगॾु जेका सैलाबी सूरत हाल आहे उनजो बि जाइज़ो वठंदासीं। प्रोग्राम में असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे पवन कुमार, रिपोर्टर आहिनि कराची जा, उन्हनि असांखे जॉइन कयो आहे। शौकत मेमन साहब, रिपोर्टर आहिनि हैदराबाद जा, उहे असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कंदा। साहिल जोगी साहब सखर जा रिपोर्टर आहिनि, वीडियो लिंक ते असां सां गॾु आहिनि। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। पवन, तव्हां खां शुरूआति कंदुसि। हिकु त ॿोॾि वारी सूरत हाल आहे, दरियाउनि में पाणी पाणी आहे, वरी आसमान खां जेको पाणी वसणु शुरू थियो आहे, त शहरी इलाइक़नि में बि बिल्कुलु ॿोॾि वारी सूरत हाल आहे। कराची में गुज़िरियल 3 ॾींहंनि खां जेका बरसाति हले पई, उन हेठाहीं वारे जेको इलाइक़ा आहिनि उन्हनि खे मुकमल तौर ते ॿोड़े छॾियो आहे। मजमूई तौर ते सॼे कराची जी अगरि मंज़रकशी कयूं त छा सूरत हाल आहे? जी बिल्कुलु, खाते तरफ़ां बरसातनि जी अॻु थी कई हुई, उनखां पोइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति शुरू थी वई, पर ख़ासि करे मथां खां पाणी जो जेको चार जेका आहे वधीक हुई ऐं मलीर नदी जेका राति देरि ताईं ओवर फ्लो थियण करे केतिरा ई जेके हेठाहीं वारा इलाइक़ा आहिनि उहे पाणी हेठि अची विया। ख़ासि करे मलीर जा केतिरा ई इलाइक़ा आहिनि। इन खां अलावा सोराब ॻोठ आहे, मलीर जा जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि, जंहिंमें सोराब मलीर जा जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा, सादी टाउन आहे, लांडी आहे, या ॿिया जेके इलाइक़ा आहिनि उहे पाणी जे हेठि अची विया हुआ। ऐं उन सां गॾोगॾु जेको M9 मोटरवे आहे उहो मुकमल तौर ते केतिरनि ई कलाकनि ताईं बंदि रहियो। उन मुकमल तौर ते जेको आहे केतिरा ई फुट पाणी बीठो। माण्हुनि जी जेका आमद रफ़्त आहे उहा मुअतल थी वई। माण्हू हिकु वॾी अज़ियत में अची विया, छाकाणि त बरसाति जो जेको सिलसिलो आहे उहो अॼु 4 ॾींहं आहे, मुसलसिल जारी आहे। राति बि बरसाति कराची में मुसलसिल तक़रीबन ॾींहुं सॼो हली आहे। उनखां पोइ कोई 2 या 3 कलाकनि जे ब्रेक खां पोइ 1 वॻे बरसाति शुरू थी आहे, जेका हिन वक़्त ताईं बि किथे हल्की त किथे तेज़ बरसाति जो सिलसिलो जारी आहे। पर ख़ासि करे जेको मलीर नदी जेका ओवरटॉप थियण करे जेके मलीर जा ख़ासि करे इलाइक़ा आहिनि उहे ॾाढा मुतासिर थिया हुआ। सोराब ॻोठ, इवन सदर में जेको धोबी घाट आहे उते बि सुबुह फजर ताईं पाणी पहुची चुको हुयो। हिन वक़्त ताईं जेका सिंध हुकूमत जूं दावाऊं आहिनि उहे इहे आहिनि त इहे जेके इलाइक़ा आहिनि उहे पाणी सां जेके निकाल कयो आहे। हिन वक़्तु कंहिं बि क़िस्म जी हुते को अर्बन फ्लडिंग जी सूरत हाल कोन्हे, पर ज़रियनि इहा दावा कई आहे त मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि, जहिड़ी रीति सादी टाउन आहे या सादी गार्डन आहे, ऐं लांडी समेत मच्छर कॉलोनी आहे, लासी ॻोठ आहे, उन समेत केतिरा ई अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिन में रोडनि रस्तनि गेटनि ते वॾी तइदाद में पाणी मौजूदु आहे। ख़ासि करे माण्हुनि जे घरनि में पाणी जेको आहे उहो बि मौजूदु आहे। और उनखां पोइ बिजली जो हिकिड़ो वॾो ब्रेकडाउन थी वियो। बिजली अञा ताईं उन इलाइक़नि में बहाल न थी सघी आहे। राति देरि ताईं माण्हू जेके आहिनि उन्हनि पंहिंजे छितनि ते पनाह वरिती। घरनि में जेके कुझु माण्हू जेके आहिनि उनखे इन्हनि इलाइक़नि खे ख़ाली करायो वियो हुयो, पर काफ़ी जेके फैमिलीज़ आहिनि उहे फाथल बि रहियूं। तक़रीबन 1122 जी इंतिज़ामिया मुताबिक़ 350 खां वधीक जेके माण्हू आहिनि उन्हनि खे उन्हनि राति देरि ताईं रेस्क्यू कयो हुयो। जॾहिं त हिकिड़ो जेको मुड़ुस ऐं ज़ाल ख़ासि करे हिकिड़े घर में रहियल हुया उहे पाणी में लुड़ी विया हुआ। उन्हनि खे बि तक़रीबन 2-3 कलाक खां पोइ उन्हनि इलाइक़े वासियुनि जेको आहे 1122 जी इंतिज़ामिया खे इतला ॾिनो। उनखां पोइ इंतिज़ामिया पहुची उन्हनि खे रेस्क्यू कयो हुयो। हिन वक़्तु बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी मौजूदु आहे ऐं पाणी निकाल न थी सघियो आहे। पाणी जीअं ई बरसाति शुरू थी आहे, मलीर नदी जेका ओवरटॉप कई आहे, ख़ासि करे हब नदी आहे या जेका ॿियूं जेके आहिनि जेके अचनि थियूं उन्हनि जो जेको सॼो पाणी आहे, छाकाणि त मलीर नदी खां थींदो गॾाप ऐं सिधो सीवियो तरफ़ वञे थो, पोइ जेके आहिनि इहे इलाइक़ा सख़्तु मुतासिर थिया आहिनि, जिन में ज़रियनि जो इहो चवणु आहे त हिन वक़्तु बि पाणी मौजूदु आहे। पर इंतिज़ामिया इहा दावा थी करे त असां मुकमल तौर ते ख़ासि करे वज़ीर आज़म सिंध सैयद मुराद अली शाह जो बि कुझु देरि अॻु में बयानु साम्हूं आयो आहे त जेके इलाइक़ा आहिनि उहे इहे क्लियर थी विया आहिनि पाणी खां। M9 मोटरवे जेको आहे उहो राति ताईं बंदि हुयो। उनजो जेको ट्रैफ़िक जो रुख आहे
उहो सब्ज़ी मंडी जेका आहे उन पासे जेके हितां जा माण्हू आहिनि उन्हनि खे रस्तो ॾिनो पियो, जॾहिं त जेके हैदराबाद जेके वेंदड़ माण्हू आहिनि उन्हनि खे हिकिड़ो ॿियो लंघु अल्टरनेट जे तौर ते ॾिनो वियो, पर उहे राति देरि ताईं इलाही फैमिलीज़ फाथल हुयूं, परेशानी वारी सूरत हाल हुई। माण्हुनि जूं मुख़्तलिफ़ सोशल मीडिया ते जेके वीडियो आहिनि उहे वायरल थियूं। घरनि में जेको आहे 5-5, 7-7 फुट जेको पाणी आहे उहो बीठल हुयो, पर हिन वक़्तु बि कुझु इलाइक़नि में ॾिठो वञे त पाणी मौजूदु आहे ऐं ॾाढी सूरत हाल ख़राबु आहे। माण्हू जेके आहिनि उहे मदद लाइ जेके आहिनि बेयारो, बल्कि उहे डिमांड था कनि त असांजी मदद कई वञे। सिंध हुकूमत जेका बरसाति आहे कुदरती जेके लंघनि पाणी जा जीअं मली नदी आहे उन ते वॾी जेको आहे अंदाज़ में जेको आहे कब्ज़ा थिया आहिनि, तंहिं करे उहो सोड़ो थियो आहे ऐं मली नदी त मुकमल तौर ते जेको आहे त केतिरनि हंधनि ते ओवरफ्लो बि पाणी थियो आहे। ठीकु आहे, पवन पंहिंजी गुफ़्तगू सुञाणी त मुख़्तलिफ़ जेके इलाइक़नि में छा सूरत आहे तव्हां सां ॻाल्हि ॿोल जारी रहंदी। सुठो, सखर में कुझु ॾींहं पहिरियां बरसाति पई, पर ख़ासि तौर ते सखर में उन बरसाति खां एॾी वॾी तबाही त न थी आहे, पर ॿोॾि वारी जेका सूरत हाल आहे उहा अञा बरक़रार आहे। बरसातनि जो सिलसिलो जारी आहे, बंधनि ते जेको दॿाउ वधे पियो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे बरसाति पाणी सबबु बंदि कमज़ोर बि थियनि पिया। इन हवाले सां साहिब साहब तव्हां ॾींदुसि छा सूरत हाल आहे, पहिरियां त इहो ॿुधाइजो सखर बैराज वटि अॼु छा सूरत हाल आहे, गुड्डू बैराज वटि पाणी छा सूरत हाल आहे, ऐं ख़ासि तौर ते हिफ़ाज़ती बंधनि जे हवाले सां छा बरसाति पवण सबबु किथे को नुक़सानु थियण जो को अंदेशो आहे? साहिब साहब मुंहिंजो आवाज़ु अचे पियो तव्हां ताईं? ठीकु आहे साहिल साहब, तव्हांजो आवाज़ु न पियो अचे, मां कोशिशि कंदुसि तव्हां जेसीं बहितर थिए को मामिलो आहे टेक्निकल हल थिए त उनखां पोइ तव्हां ॾे अचिबो। अच्छा शौकत साहब, तव्हां ॾींदुसि हैदराबाद में जेका बरसाति पई ॿोॾि वारी सूरत हाल जो बि जाइज़ो वठंदासीं, पर तव्हां खां सभ खां पहिरियां मां इहो सम्झण जी कोशिशि कंदुसि त हैदराबाद में जेका बरसाति पई आहे उन खां पोइ छा सूरत हाल आहे? पाणी लाइ शिकायतूं साम्हूं अचनि पियूं त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अञा ताईं पाणी बीठल आहे, उहो पाणी निकाल न थी सघियो आहे। थोरी ॿुधाइजो त हैदराबाद जी छा सूरत हाल आहे? सुभान साहब, हैदराबाद में गुज़िरियल 3 ॾींहंनि खां वठी बरसाति जो सिलसिलो लगातार जारी आहे। थोरे जो गुज़िरियल राति खां वठी अॼु बरसाति हल्की बरसाति वसी रही आहे, उन ज़ोर टुटी वियो आहे, पर इन खां अॻु जेका 2 ॾींहं बरसाति वसी आहे उन शहरी ॿोॾि वारी सूरत हाल पैदा करे छॾी आहे। ज़िले इंतज़ामिया ऐं मौसमियात खाते जे अंगनि अखरनि में थोरे जो फ़र्क़ु आहे, पर जेको असांखे हिन वक़्तु ॿुधायो वियो आहे ज़िले इंतज़ामिया पारां त 265 जेको मिलीमीटर बरसाति मजमूई तौर ते हैदराबाद में पई आहे, जॾहिं त 265 जेका वधि में वधि बरसाति रिकॉर्ड कई वियो आहे। हैदराबाद जे शहरी इलाइक़नि में जेको सिटी वारो इलाइक़ो आहे उते उहा बरसाति रिकॉर्ड कई आहे, जॾहिं त जेका लतीफ़ाबाद में 85 मिलीमीटर रिकॉर्ड कई हुई, अहिड़ी तरीक़े सां कासमाबाद में 65 मिलीमीटर जेको आहे सो बरसाति रिकॉर्ड कई आहे। इन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त बरसाति थोरी जेको आहे एॾी गैर मामूली कोन्हे, पर मुसलसिल 36 कलाकनि ताईं लगातार बरसाति वसी, जेके पाण गुंगो मींहुं चवंदा आहियूं, उन गुंगे मींहं शहर में जेको आहे सो इमरजेंसी वारी सूरत हाल पैदा करे छॾी आहे। कासमाबाद मां हिन वक़्तु जॾहिं पाण हिते ॻाल्हाए रहिया आहियूं त कासमाबाद में बरसाती पाणी निकाल न थियण जे ख़िलाफ़ शहरी रोडनि ते निकितल आहिनि। वाडूवा जे 2 पासनि खे बंदि करे शहरनि पारां धरणो हणियो थो वञे। ऐं उन खां सवाइ तव्हांखे ॿुधायां त कासमाबाद जो जेको मेन इलाइक़ो आहे अली पैलेस, उनजे भरिसां बिल्कुलु हिकिड़ी ग़रीबनि जी हिकिड़ी गुटियल आबादी वारी बस्ती आहे मच्छर कॉलोनी, जंहिंमें जेके शहर जेका पोश इलाइक़ा आहिनि, जेके अमीर घराणनि जा जेके इलाइक़ा आहिनि, उन्हनि जो जेको पाणी आहे गटर जो पाणी, उनजो रुख उन तरफ़ करण जे करे उन्हनि जे घरनि में ग़रीबनि जे घरनि में पाणी अची वियो आहे, तेल जहिड़ो पाणी अची वियो आहे। समूरा जेके मिस्किन माण्हू आहिनि उहे पंहिंजा अजा छॾे, कचा घर, कखा घर छॾे, झुपड़ी छॾे, उन्हनि रोड ते जेको नूरवंश रोड आहे अली पैलेस खां जेको नेशनल हाईवे ॾांहुं वञे थो, उन रोड ते पंहिंजूं सभिनी खोड़ छॾिया आहिनि। अहिड़े तरीक़े सां तव्हांखे शहर जी सूरत हाल ॿुधाईंदासीं त हैदराबाद जो ओल्ड वेदर कॉलोनी आहे, उते सरकारी स्कूल, थोरे सरकारी ऑफिसूं पाणी हेठि अची वियूं आहिनि। कल्याण आडवाणी गवर्नमेंट हाई स्कूल आहे जेको मुकमल तौर ते पाणी हेठि अची वियो। नूरवंत गर्ल्स हाई स्कूल उहो पिणु पाणी हेठि अची वियो, जॾहिं हाईवे खाते जेको डायरेक्टर जी ऑफिस आहे उहा बि मुकमल तौर ते पाणी हेठि अची वियूं। न रुॻो पर सरकारी ऑफिस में जेका वॾो कॉम्प्लेक्स आहे शहबाज बिल्डिंग, उहो बि पाणी हेठि अची वियो। थोरी देरि हिन पाणी जो उते निकाल कयो आहे, पर 36 कलाकनि जी मुसलसल बरसाति सबबु शहर में हिन वक़्तु बि हंगामी सूरत हाल। हैदराबाद
ज़िला इंतज़ामिया DC कमिश्नर मुख़्तलिफ़ जेको आहे बयान ॾेई में हैदराबाद जो चवणु आहे त लाॻीतो 36 कलाकनि ताईं जेको गुंगो में वसियो आहे उन खां इलाही मसइला दरपेश आया आहिनि। बिजली जी अखबूट सबबि परेशानी चवण जिन इलाइक़नि में पाणी मौजूदु आहे उते वरी मशीनरी खणी वञण में खोड़ सारा मसइला दरपेश अची रहिया आहिनि, जंहिं करे उहो जेको घुर्बल जेको असांखे नतीजा नथा मिलनि। पोइ बि मेयर हैदराबाद जो चवणु आहे त जेके मुख्य इलाइक़ा आहिनि रोड रस्ता आहिनि उते पाणी निकाल कयो आहे। लतीफ़ाबाद ऐं गुद्दू चौक वारी जेके पुलूं जिते अक्सर करे बरसातुनि खां पोइ कलाकनि जा कलाक पाणी जेको आहे बीठल हूंदो आहे, आमदो रस्तो बंदि थी वेंदी आहे, उहे ॿई पुलूं खोलियूं वियूं हुन पाणी निकाल कयो आहे। अहम रस्ता हैदराबाद जा लतीफ़ाबाद जो मेन आतोबान रोड, कोटली हैदराबाद नेशनल हाईवे, जामशोरो रोड, हाला नाका रोड समेत अहम जेके रोड रस्ता आहिनि उहे हिन वक़्तु साफ़ कया विया आहिनि, पाणी निकाल कयो आहे। पर पोइ बि काफ़ी हदनि ते पाणी हिन वक़्तु मौजूदु आहे। अच्छा शौकत साहब, छा ॿुधाए इंतज़ामिया छा ॿुधाए पई त जेको ॿिया जेके इलाइक़ा आहिनि केतिरो वक़्तु आहे लॻंदो अञा जेको आहे हीउ जेको पाणी आहे इहो निकाल थियण में? मुंहिंजी सुभाणे साहब सां मेयर हैदराबाद सां ॻाल्हि थी आहे, हुन चवणु त जीअं न्याज़ स्टेडियम बाबति चयो त हुन में अंदरि पाणी मौजूदु आहे, अंदरि पाणी मौजूदु बिल्कुलु न आहे, अलबत्ता ॿाहिरि रोड ते बरसाति जो पाणी गिरथियल आहे जंहिंखे निकिरंदा हिन वक़्तु जेको मुसलसल मशीन हली रहियूं आहिनि। असां पाण बि ॾिठो आहे त शहर जे काफ़ी हंधनि ते पंपिंग मशीनूं बिल्कुलु हली वयूं आहिनि, पर जेको 36 कलाकनि जी लगातार बरसाति वसी आहे उन में पाणी एतिरे तइदाद में घटि थी वियो आहे जेको अञा ताईं वधीक 20 कलाक हुजण बावजूदि उहो पाणी निकिरी न आहे सघियो, जंहिं सबबि गुलिस्तान जा किचन कॉलोनी कटवा जा केतिरा इलाइक़ा हिन वक़्तु पाणी जे हेठि ख़ासि तौर ते ओल्ड वेदर कॉलोनी जूं जेके तमामु वधीक पुराणी वसंदी आहे उनजे घर आहिनि मुकमल तौर ते पाणी अची विया आहिनि। शहरी बोर्ड वारी सोचिया त मेयर हैदराबाद जो ज़िले में चवणु आहे त ईंदड़ 12 कलाकनि ताईं पाणी मुकमल तौर ते कढियो वेंदो। अलबत्ता हुन दावत कई आहे त शहर जेके अहम इलाइक़ा आहिनि उन्हनि खे हिन वक़्तु पाणी खां जो कयो आहे। ठीकु आहे। अच्छा हीअ त थी शहरी सूरतहाल जो तव्हां ॿुधायो पिया त शहरी सूरतहाल इहा आहे, बरसाति जेको पाणी आहे उनजी सूरतहाल। अगरि हाणे दरियाई बोर्ड जो ज़िक्र कजे त कोटली बैराज जेके बंदि आहिनि उनजी छा सूरतहाल आहे, उन सां गॾोगॾु हिन वक़्तु कोटली बैराज वटि केतिरो पाणी आहे, छा को ख़तरे वारी ॻाल्हि जेके हसास करार बंदि ॾिनल आहिनि उन्हनि ते जेका चौकसी आहे जेका उनजी जेका देखभाल जेका पाण चऊं त उहा कीअं थिए पई, थोरो उनजी मंज़रकशी कजो शौकत साहब। सुभाणे कोटली बैराज में हिन वक़्तु लॻभॻि 2.5 लख जेको क्यूसिक पाणी आहे, 2,52,000 क्यूसिक पाणी जेको डाउन स्ट्रीम तरफ़ इंडस्ट्रियल ॾांहुं रवाना आहे। अहिड़े तरीक़े सां कुझु हज़ार जे फ़र्क़नि सां वाधू पाणी अप स्ट्रीम में मौजूदु आहे, जेको वॾो रेडो पंजाब जो ॿुधायो थो वञे उहो अञा कोटली बैराज ताईं ज़ाहिर न पहुतो आहे। पर हीअ जेका गुज़िरियल बरसाति पई आहे 3 ॾींहं उन खां पोइ बंदनि जी सूरतहाल ते वधीक चौकसी कई थी वञे। कोटली बैराज जो एक्शन आहे उनजो चवणु आहे त असां मुकमल तौर ते तयारु आहियूं। कमिश्नर हैदराबाद बि दौरो कयो आहे बंदनि जो, उनजो चवणु आहे त कंहिं बि क़िस्म का ख़तरे जी ॻाल्हि कान्हे का। अलबत्ता जेके आपाशी खाते जा अमलदार आहिनि उहे मुसलसल निगरानी करे रहिया आहिनि, कंहिं क़िस्म का ख़तरे वारी ॻाल्हि कान्हे का। हर हवाले सां पर उन हूंदे बि जेकॾहिं को इम्कानी तौर ते को डिज़ास्टर अचे थो, माण्हू डिस्प्लेस थियनि था त उनजे लाइ असां रिलीफ कैंपूं टाइम करे वठी वञूं। अच्छा शौकत साहब, हीअ जेका ॿुधाई ॻाल्हि आहे दरिया में जेको पाणी बि चाढ़ आहे उन सां गॾोगॾु जेको मथां आसमान खां जेको पाणी वसे पियो उन्हनि सां छा ॿुधाइनि था अमलदार आपाशी अमलदार, छा ॿुधाइनि था त को बंदनि ते का ख़तरे वारी सूरतहाल पैदा थी सघे थी जेका, या उनजे लाइ कहिड़ा इंतज़ाम कया पिया वञनि? बरसाति जो पाणी जेको ख़ासि तौर ते कोस्तान जे जबलनि मां ईंदो आहे, वॾियूं जेके नयूं वही अचनि थियूं उन्हनि खे त जेको दरावत डैम ऐं ॿियूं उन्हनि जूं डेमूं ॿधी उन्हनि जा रस्ता रोक अॻु में कई वई आहे। उन करे कोटली वटां जेको अॻु में जेके वॾियूं नयूं हूंदियूं जंहिं करे बंदि बि थी पवंदा ओड़ी का सूरतहाल कान्हे का। पर मुसलसल जेका 2 ॾींहं बरसाति थी आहे उन करे बंदि कमज़ोर ज़रूरु थिया आहिनि, जंहिंजे लाइ समूरी जेके बि इंतज़ामिया आहे ज़िले इंतज़ामिया कमिश्नर हैदराबाद या आपाशी खाते उन्हनि जो चवणु आहे त कंहिं बि क़िस्म जी का ख़तरे वारी ॻाल्हि कान्हे का ऐं हर हवाले सां निगरानी करे रहिया आहियूं पाणीअ जो। हुन चवणु त जेतोणीकि असांखे उमेदु आहे त घटि पाणी ईंदो, पर जेकॾहिं 8 लख या 8 लख खां मथे पाणी अचे थो त उनजे लाइ समूरा इंतज़ाम कया विया आहिनि, कंहिं क़िस्म का ख़तरे वारी ॻाल्हि अञा ताईं का साम्हूं न आई आहे। ठीकु आहे, ठीकु आहे शौकत साहब, तव्हां सां गॾु रहो पवनि, तव्हां ॾे वरी ईंदुसि जेसिताईं पंहिंजो जेको आहे त साहिल साहिब सां राब्तो पंहिंजो बहाल थिए।
मूंखे इहो ॿुधाइजो त हेठाई वारे इलाइक़नि में छा सूरत हाल आहे, छा ॿुधाए थी कराची जी इंतिज़ामिया त उतां जेको पाणी आख़िर निकाल छो न पियो थिए, उन्हनि माण्हुनि जी जेके मुश्किलात उन्हनि खे घटिताई कीअं थींदी, छा ॿुधाइनि था? इंतिज़ामिया त इहो थी चवे त पाणी जेको आहे मुकमल तौर ते निकाल थी वियो आहे, छाकाणि त पंजाब खां पोइ जेको सतलज ऐं रावी जो जेको पाणी हुयो उनजो रुख हाणे सिंधू ॾांहुं आहे। ऐं जहिड़ी रीति तव्हां ॾिसी सघो था राति बि मलीर आहे ऐं लियारी नदी जेका आहे उहा ओवरफ्लो थी वई, ऐं जेका गुडू आहे, सखर बैराज आहे, उन समेत जेके या उनजे जेके हेठां वारे इलाइक़नि में जेके कचे इलाइक़ा अचनि था, न ही जेका सूरत हाल आहे पाण ज़िक्र कयूं पिया कराची जी जेका बरसाति वारो जेको पाणी आहे उन लाइ छा आउं उन तरफ़ ई अचां पियो तव्हांखे बेसिकली थोरी क्लियर पियो कयां सूरत हाल। त इहे जेके इलाइक़ा आहिनि कचे जा, ख़ासि करे गुडू ऐं सखर जे आस पास वारा, उहे पाणी ज़िद में ईंदा ऐं उनखां पोइ जहिड़ी रीति बरसाति जारी आहे हिन वक़्तु तव्हां ॾिसी सघो था अञा मौसमियात खाते जी वधीक प्रोडक्शन आहे, अकद थी आहे त अञा 2-3 ॾींहंनि ताईं बरसाति पूरे मुल्क में ख़ासि करे कराची ऐं इंटीरियर सिंध में उहो सिलसिलो जारी रहंदो। लॻे ईअं थो त वधीक जेका अर्बन फ्लडिंग आहे उहा जेका पैदा थियण जी आहे चांसिस आहिनि, ऐं सिंध हुकूमत इहा चवे थी त जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि मां पाणी निकाल कयो वियो आहे। राति देरि ताईं ॾिठो वियो हुयो त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको पाणी हुयो उहो घरनि जी में 4-4, 5-5, 7-7 फुट जेको पाणी आहे उहो घरनि में मौजूदु हुयो, माण्हुनि छितुनि ते पनाह वरिती। हिन वक़्तु बि जेके हेठां वारा इलाइक़ा आहिनि, ख़ासि करे लियारी जे आसपास वारा इलाइक़ा आहे, सोराबगोड़ जा बि मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि, मलीर जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि, जहिड़ी रीति नाला वठी चुको आहियां, उहे पाणी ज़िद में आहिनि। माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजे घरनि मां निकिरी चुका आहिनि, पर इंतिज़ामिया जी इहा दावा आहे त उतां पाणी निकाल थी वियो आहे, पर ॾिठो वञे ग्राउंड ते पाणी उते उन्हनि इलाइक़नि में मौजूदु आहिनि ऐं माण्हू जेके आहिनि उहे ॿिए पासे विया आहिनि। हिन वक़्तु ताईं कराची में जेका बरसाति आहे उहा 47.7 मजमूई तौर ते रिकॉर्ड कई वई आहे कराची में। उनखां अलावा ठटे में जेका आहे 100 खां वधीक मिलीमीटर जेका बरसाति आहे उहा रिकॉर्ड कई वई आहे। अगरि ॻाल्हि कई वञे जेके ॿिया जेके कराची जा इलाइक़ा आहिनि, जहिड़ी रीति आहे सदर आहे, कोरंगी आहे, औरंगी आहे, मलीर आहे, डिफेंस समेत कराची जा केतिरा ई इलाइक़ा आहिनि, सचल ॻोठ आहे, गुलशन इक़बाल आहे, उन्हनि में बि जेको बरसाती पाणी आहे उहो मौजूदु आहे। माण्हुनि जे घरनि में पाणी दाख़िल थी चुको आहे, किथे 1 फुट पाणी आहे त किथे 2 फुट पाणी आहे, पर पाणी जेको आहे उहो माण्हुनि जे घरनि में दाख़िल थी चुको आहे। हुकूमत इहा थी चवे त जेकॾहिं पाणी बरसाति जो जेको सिलसिलो आहे उहो ख़तमु न थियो त वधीक जेका माण्हू आहिनि उहे मुतासिर थींदा, छाकाणि त जीअं ई बरसाति बीहंदी त उहे पंहिंजूं जेके पंपिंग स्टेशन आहिनि उहे ऑन कंदा ऐं उहे पाणी जेको आहे पाणी जी जेको निकाली वारो जेको अमल आहे उहो शुरू कयो वेंदो। हिन वक़्तु सदर वारे धोबी घाट ताईं बि सुबुह जो फजर ताईं इतलात हुया उते पाणी मौजूदु आहे। हिन वक़्तु मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में बरसाति जेका आहे उहा जारी आहे ऐं अर्बन फ्लडिंग जो ख़तरो आहे। ख़ासि करे जेके माहिर मौसमियात आहे उन्हनि बि इहा दावा कई आहे, वॾनि वॾनि मुख़्तलिफ़ हंधनि ते इहा दावा उन्हनि कई आहे त जेका सिचुएशन आहे फ्लड वारी उहा ख़तरनाक हद ताईं वञी सघे थी, न सिर्फ़ु सिंध में बल्कि पूरे पाकिस्तान में, पाकिस्तान पूरे में, बल्कि सिंध हुकूमत सिंध खे बि मुतासिर करे सघे थी। इहो माहिरनि जो चवणु आहे। ऐं जीअं ॾिसो पिया त बरसाति हिन वक़्तु बि जारी आहे, वधीक जेके आहिनि उहे ख़तरे जा आहिनि इम्कान। मलीर नदी में जेके तक़रीबन 7 जेके माण्हू आहिनि उहे बि ॿुॾी वञण जा इतला हुया ऐं इहे ॿुधायो पियो 3 जेके लाश आहिनि हिन वक़्तु ताईं कढिया विया आहिनि। 4 माण्हुनि जी जेका ॻोल्हा आहे उहा जारी आहे। इन खां गॾोगॾु मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि उहे बि पाणी हेठि आहिनि ऐं इहो जेको जोखिया ॻोठ आहे उनजे भरिसां का नदी आहे, उतां इहे माण्हू जेके आहिनि उहे मुतासिर थिया आहिनि, जेके घरनि खां ॿाहिरि आहिनि। सिंध हुकूमत PGMA जेके सिंध हुकूमत जा जेके ॿिया इदारा आहिनि, ख़ासि करे बल्दियात या मेयर कराची तरफ़ां इहे दावाऊं कयूं हुयूं त असां जेका अर्बन फ्लडिंग थी त असां हर वक़्तु हर सूरत हाल में माण्हुनि खे या पंहिंजे बचाइण में मुमकिन जेका कोशिशि कंदासीं। पर राति ताईं ॾिठो वञे त जेके बरसाति जीअं ई कुझु देरि बंदि थी त उन ड्यूरेशन में उन्हनि माण्हुनि खे रेस्क्यू कयो हुयो, पर 1 खां वठी सुबुह 8 वॻे ताईं बरसाति मुसलसिल हली आहे। हाणे बि सॼे ॾींहं खां हले पई। मौसमियात खाते जी अञा प्रेडिक्शन आहे त वधीक जेका बरसाति आहे उहो पवण जो इम्कान आहे। हिन वक़्तु जेकॾहिं ॾिसंदो ॿाहिरि त तव्हां बरसाति हले पई मुख़्तलिफ़ इलाइक़नि में। ठीकु आहे पवन, पंहिंजो गुफ़्तगू सिलसिलो जारी रहंदो। अच्छा साहिल साहिब, तव्हां ॾे ईंदुसि, तव्हां खां 2 शयुनि जे पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिकु त बरसाति पई सखर में, उनमें केतिरो नुक़सानु थियो, उनखां पोइ सेकेंड ऑप्शन पाण वटि इहो ई आहे त पाण सैलाबी सूरत हाल जो जाइज़ो वठूं। तव्हां सभ खां पहिरियां ॿुधाइजो जेका बरसाति पई सॼे सिंध में बरसाति सिलसिलो जारी आहे, सखर में बरसाति सबबु केतिरो नुक़सानु थियो आहे, छा सखर में बि ॿियनि शहरनि वांगुरु अञा जेको पाणी आहे बरसाति जो उहो बीठल आहे? जी सुभान साहब,
जीअं सिंध जे ॿियनि इलाइक़नि ऐं ॿियनि शहरनि में चंद कलाकनि जी बरसाति जेको आहे सो वॾी तबाही मचाई आहे, अहिड़ी तरह सखर में बि चंद कलाकनि जी बारिश जेका आहे सा उन इंतिज़ामिया जा पोल खोले छॾिया आहिनि। सखर में बरसाति जे दौरान 3 ॿारड़ा रोड़ीअ में भित किरण सबबु फो थी विया। हिकिड़ो ॼणो इमाम बारगाह जी छत किरण सबबु सखर में फो थी वियो, जॾहिं त सेप्को जी नाइली सबबु म्यूनिसिपल ग्राउंड में हिकु 14 वरनि जो ॿारड़ो जेको क्रिकेट रांदि खेॾी रहियो हो उहो किरल तारनि में विचड़ी करे फो थी वियो। अहिड़े तरह 5 ॼणा जेके आहिनि से चइनि ॿारनि समेत 5 ॼणा सखर में बरसाति ऐं करंट लॻण सबबु फो थिया। ऐं जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं बरसाति जे पाणी जे नेकाल जी, त सखर शहर जा एयरपोर्ट रोड, बंदर रोड ऐं मिलिट्री रोड, इहे 3 अहिड़ा रोड आहिनि जिन ते पाणी न आहे। बाक़ी जेकॾहिं ॿियनि शहरनि जे ॿियनि रोडनि जी ॻाल्हि कंदासीं, ॿियनि इलाइक़नि जी ॻाल्हि कंदासीं, जंहिंमें कुरेशी ॻोठ, नओं पिंड, पुराणो सखर, शालीमार रोड, इन्हनि ते पाणी बीठल आहे। घरनि में पाणी दाख़िल थी वियो आहे ऐं इंतिज़ामिया जेको आहे सो पाणी कढण में हाणे उहे कोशिशूं कयूं पियूं वञनि, पर अञा ताईं घरनि तोड़े घिटियुनि मां उहो पाणी न निकिरी सघियो आहे। ऐं हीअ सखर शहर जी ॻाल्हि आहे। पर जेकॾहिं असां ॿाराड़ी जी ॻाल्हि कंदासीं, बागड़जी, कंदरा, साले पट, पन्नो आकिल, सुल्तानपुर, ठिकराठो, इन्हनि इलाइक़नि में जेके रस्ता आहिनि उहे ॿुॾी विया आहिनि ऐं उनखां अलावा घरनि में पाणी बीहजी वियो आहे, फसलनि में पाणी बीहजी वियो आहे। माण्हू जेके आहिनि से परेशान नज़र अची रहिया आहिनि। हुकूमत पारां दावाऊं कयूं वयूं हुयूं त बरसाति खे मुंहुं ॾियण लाइ असांजी तयारी आहे, पर असां जॾहिं बरसाति थी त उनखां पोइ ॾिठो त हुकूमत जूं के बि तयारियूं किथे बि असांखे नज़र कान आयूं। इंतिज़ामिया जूं के बि तयारियूं जेके आहिनि से असांखे नज़र किथे कोन आयूं। अहिड़ी तरह असां खैरपुर ऐं घोटकी जी ॻाल्हि कंदासीं, जेके सखर रीजन जा डिस्ट्रिक्ट आहिनि, उन्हनि जी बि साॻी हालत रही। उते बि बरसातनि तबाही मचाए छॾी घोटकी में ऐं खैरपुर जे त शहरनि में अञा ताईं घरनि ऐं घिटियुनि में, रोडनि ऐं रस्तनि ऐं बाज़ारनि में पाणी बीठल आहे। हालत इहा आहे त ॿ ॾींहं गुज़री विया आहिनि, बरसाति जो पाणी जेको आहे इंतिज़ामिया कढाए न सघी आहे। इहा उन्हनि जी नाइली आहे। ऐं अञा ताईं जेके बरसाति जा इम्कान ॿुधाए पिया वञनि, जेकॾहिं वधीक बरसाति पए थी त वधीक जेके थिए नुक़सान जा बि अंदेशा आहिनि ऐं वधीक पाणी बीहजी वञण जा बि इम्कान आहिनि। असीं जेकॾहिं ॻाल्हि कयूं ॿोॾि जी, दरियाई ॿोॾि जी, त हिन वक़्तु जेको आहे सो 5 नद ऐं टिमूं वटि जेके वाकर आहिनि उहे घटिया आहिनि, पर सखर ऐं गुडू बैराज तोड़े कोटड़ी बैराज ते हाणे वाकरनि में इज़ाफ़ो थींदो पियो वञे। हिन वक़्तु जेको आहे 5 लख क्यूसिक गुडू बैराज ते जेको मथां वाकिरो आहे उहो थी चुको आहे 5,02,000 क्यूसिक 844 जेको आहे सो रिकॉर्ड कयो वियो आहे वाकिरो मथां। ऐं हेठां वाकिरो गुडू बैराज जो 4,92,443 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। अहिड़ी तरह सखर बैराज में पिणु पाणी में इज़ाफ़ो थींदो पियो वञे। सखर बैराज जो जेको मथां वाकिरो आहे उहो 4,02,405 क्यूसिक ताईं पहुची चुको आहे। ऐं जीअं कोटड़ी जी ॻाल्हि ॿुधाई शौकत भाई, त उते बि 2,53,000 क्यूसिक ताईं वाकिरो पहुची चुको आहे। अहिड़ी तरह हाणे वधीक इहो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे त 24 कलाकनि में गुडू बैराज ते अञा वधीक पाणी जा वाकिरा वधंदा ऐं पाणी जेको आहे गुडू बैराज ते 6 लख क्यूसिक ताईं जेको आहे सो 2 ॾींहंनि जे अंदरि थियण जो अंदेशो आहे। ऐं उहो ई वरी पाणी जेको आहे सखर बैराज ते 2 ॾींहंनि ताईं यानी 24 कलाकनि में ट्रेवल करे पहुचंदो, त ईअं सखर बैराज ते बि जेको पाणी जो वाकिरो आहे उहो 6 लख क्यूसिक ताईं पहुचण जो इम्कान आहे। जेकॾहिं अञा पोयां पाणी हिन वक़्तु पोइ ते पाणी न आहे ऐं जेकॾहिं पाणी वधे थो त पोइ ज़ाहिर आहे त सखर बैराज ऐं गुडू बैराज ते पाणी जो दबाव वधंदो, पर फ़िलहाल जेको आहे सो पाणी हिन वक़्तु जेको आहे सखर बैराज ऐं गुडू बैराज वटि एतिरो आहे जो सखर बैराज ऐं गुडू बैराज आसानीअ सां इन्हनि पाणीअ खे क्रॉस कराए सघंदियूं, छाकाणि त अगस्त जे महीने में गुडू बैराज ते जेको आहे 6 लख क्यूसिक पाणी क्रॉस करे चुको आहे। कल्ह जॾहिं बिलावल भुट्टो ज़रदारी गुडू बैराज जो सखर बैराज जो दौरो कयो, उन सां गॾु सूबाई वज़ीर आपाशी जाम ख़ान चोरो, सेक्रेटरी ज़रीफ़ खेड़ो ऐं उनखां अलावा जेके फोकल पर्सन आहिनि जंहिंमें नासिर हुसैन शाह ऐं जेके ॿिया वज़ीर उहे पिणु गॾु हुआ। त उन वक़्तु जॾहिं दौरा मुकमिल करे सखर बैराज ते बिलावल भुट्टो ज़रदारी पहुतो त उते मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे उन चयो त जेके पाणी जा वाकिरा हलनि पिया उहे वाकिरा जेके आहिनि से असांजे बैराजनि में सघ आहे त उहे पाणी जा वाकिरा हितां बाआसानी क्रॉस कराइनि।
जॾहिं असां सवाल कयो त जेकॾहिं पाणी जा वहकरा वधनि था त छा सखर बैराज गुड्डू बैराज में उहा कैपेसिटी आहे त उहे तव्हां पाणी जा वहकरा जेके आहिनि क्रॉस कराए सघे त सही। हुन सुपर फ्लड जी बि ॻाल्हि कई त असांजी सुपर फ्लड जी बि तयारी आहे ऐं सुपर फ्लड जो पाणी बि असां सखर ऐं गुड्डू बैराज में क्रॉस कराए वेंदासीं त बहरहाल असांखे सिंध हुकूमत ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी पूरो एतमाद बि नज़र आया ऐं पाणी जी सूरताल जॾहिं पोयां थोरी घटी आहे त हाणे हिन वक़्तु सखर ऐं गुड्डू बैराज ऐं सिंध जा जेके बि बैराज आहिनि टई बैराज उन तां पाणी जे दॿाउ जे घटिजण जो बि इम्कान जेको वधियो आहे त इन जे करे बि आपाशी खातो हिन वक़्तु पूरो एतमाद नज़र अचे पियो। ठीकु आहे। पर जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं सुभान साहिब त मुसलसिल जेको पाणी रहियो आहे न सखर बैराज ते उन खां अलावा गुड्डू ते या कोटड़ी बैराज ते बि मुसलसिल पाणी रहण जे करे जेको कचे जा जेके डंडू ऐं ढोरा हुआ हाणे उहे बि फिल थी विया आहिनि। ठीकु आहे। हाणे जेको आहे सो पाणी बंदनि खे लॻे पियो बंदनि खे टच करे पियो बंद जेके आहिनि से असांजा उहे मज़बूत न आहिनि 2010 वारी ॿोॾ खां हिन वक़्त ताईं उहे बंदनि खे किथे बि असांखे मरमत नज़र न आई आहे किथे बि पथर पिचिंग नज़र न आई आहे किथे बि उनजी देखभाल नथी कई वञे इन जे करे बंद जेके आहिनि से असांजा इंतिहाई कमज़ोर आहिनि। हाणे सिर्फ़ु बरसाति जो पाणी पियो आहे त बचल छा मियाणी जेको सखर जे भरिसां बंदि आहे सईदाबाद बंदि उनखे जेके आहिनि से खॾा पइजी विया आहिनि त यानी ख़ुदा न ख़ास्ता जेकर पाणी वधे थो त लाज़मन इहो हिकु बंदि न आहे पर अहिड़ा केतिरा ई बंद आहिनि जेके इंतिहाई हसास आहिनि। हिन वक़्तु बि सॻी उमर तयारी बंदि हुजे के बंदि हुजे शेख बंदि हुजे टोड़ी बंदि हुजे या ॿिया जेके बंदि आहिनि जंहिंमें मोरियाल बंदि हुजे नौशर फिरोज़ बंदि हुजे इहे बंदि जेके आहिनि से पंहिंजो सुभान साहिब कमज़ोर आहिनि ऐं अलाह करे पाणी बासानी गुज़री वञे असांजा हुकुमरान ऐं सिंध हुकूमत या आपाशी खातो तॾहिं सुजाग थींदो आहे जॾहिं पाणी ईंदो आहे पाणी वधंदो आहे जेकॾहिं अॻुवाट अहिड़ा के बंदोबस्तु कया वञनि त हीअ पाणी त असांजी ज़रूरत आहे असांजे बैराजनि जी असांजे कचे जी बि ज़रूरत आहे त कचे जे माण्हुनि खे बि एतिरो पाणी खपे त जीअं उते हरियाली ऐं सब्ज़ हाली थी सघे ऐं कचे में बि उहे जेके आहिनि से ज़रात थी सघे थो इन जे करे सॼो हुकूमत खे घुरिजे त अॻुवाट बंदोबस्तु करणु खपनि ऐं जेके पैसा अचनि था बैराजनि जी बहाली जे लाइ मरमत जे लाइ केनालनि जी बहाली मरमतनि जे लाइ या शाखुनि जे खाटी जे लाइ उहे उन्हनि ते प्रॉपर ख़र्च कया वञनि ऐं बंदनि ते प्रॉपर ख़र्च कयो वञे त मां सम्झां थो त इहा पाणी जेको आहे असांजी ज़रूरत आहे इहो अचणु खपे जी। ठीकु आहे ठीकु आहे साहिल साहिब तव्हां सां गॾु अच्छा पवन तव्हां ईंदुसि मूंखे इहो ॿुधाइजो त हिकु त हिन वक़्तु बि जेको बरसाति जो सिलसिलो आहे जारी आहे छा मौसमियात खाते जे जेको ॿुधाइणु आहे त भई अञा केतिरा ॾींहं बरसाति जी अॻ थी आहे सिर्फ़ु कराची उन समेत जे सिंध जे ॿियनि शहरनि में बि छा सूरत रहंदी? जी बिल्कुलु मौसमियात खाते सुभाणे साईं कल्ह हिकिड़ी पधराई जारी कई हुई जंहिंमें उन्हनि 12 खां जेके 24 कलाक आहिनि उहे ख़ासि करे कराची लाइ अहम ॿुधाया हुया ऐं सिंध हुकूमत खे अलर्ट रहण जो चयो हो उन बावजूदि बि सिंध हुकूमत तरफ़ां कंहिं क़िस्म जी तयारी न वरिती वई जंहिं करे जेको आहे राति सिंध हुकूमत खे त चई रही त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिते अकाउंटेबिलिटी उहा ई आहे उन्हनि खे ई करणी आहे पर माण्हू आहिनि उहे उन्हनि खे वॾो सफ़रु करिणो पियो राति देरि ताईं छाकाणि त लियारी जेका मली नदी आहे उहा ओवरफ्लो करे वई उन में जेको बरसाती रेलो आहे ऐं बरसाति बि जेका वधीक अंदड़ हुई जंहिं सबबु बिल्कुलु इहे दावाउनि जी हद ताईं आहिनि कल्ह बि तव्हां ॾिसंदो त मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके वॾा वॾा नाला आहिनि उन्हनि मां पाणी बल्कि जेको आहे प्लास्टिक आहे या ॿियो जेको सेवरेज जो आहे उहो कढियो पियो इवन कल्ह ताईं त इहा सूरत हाल आहे उन्हनि जो जेके दावाऊं आहिनि उहे त असांखे सिर्फ़ु बिल्कुलु जॾहिं हिकिड़ो इदारो हो जॾहिं पीडेमीअ जे या ॿिया जेके इदारा आहिनि मौसमियात खातो उन्हनि खे अलर्ट थो करे उन्हनि खे इन्फॉर्म थो करे त तव्हां पंहिंजी तयारी कयो छाकाणि त 12 खां 24 कलाक अहम आहिनि उन बावजूदि बिल्कुलु राति देरि ताईं उन्हनि जो तव्हां ॾिठो त उन्हनि जो सभु शहर जा जेके रोड रस्ता आहिनि ख़ासि करे लियारी नदी ओवरफ्लो थी हुई पर हिन वक़्तु सूरत हाल काफ़ी क्लियर आहे पर सोशल मीडिया ते तव्हां ॾिसो त मुख़्तलिफ़ जेके माण्हू आहिनि उहे बार बार दाऊं कराइनि इवन मेयर बिल्कुलु तव्हां बि ॾिसी आया आहियो असां बि ॾिठोसीं इवन माण्हू जेके आहिनि उहे सोशल मीडिया ते पंहिंजे अकाउंटनि ते वीडियो बयानु रिकॉर्ड करे छॾिया मेयर साहिबु तव्हां चओ था त इहे कंहिं क़िस्म जी ॿोॾ या अहिड़ी का सूरत हाल कोन्हे पाणी निकाल थी वियो आहे पर जिते असां बीठा आहियूं उहा हंधि तव्हां ॾिसो त केतिरो उन्हनि इलाइक़नि में पाणी मौजूदु आहे माण्हू जेके
ॾिसो इहो त सिर्फ़ु उन्हनि जी दावा आहे त 300 जेके माण्हू आहिनि उहे असां रेस्क्यू कराया आहिनि, पर ॾिठो वञे त जेके इलाइक़े मकीन जेके आहिनि उतां जा लोकल माण्हू आहिनि उन्हनि बि पंहिंजी मदद पाण ते निकिरण जी कोशिशि कई, उहे पाण निकिरी विया, उन्हनि जी जेका तादाद आहे उहा हज़ारनि में आहे। बल्कि जॾहिं जीअं ई जेका नदी जेका आहे उहा ओवरटॉप थी, ओवरफ्लो थी, त माण्हुनि जो लखनि जी तादाद में जेके इहे इलाइक़ा आहिनि माण्हू फाथल रहिया, माण्हू पंहिंजी मदद पाण त निकिरी विया, माण्हुनि छितनि ताईं पनाह वरिती, सॼी राति जेका आहे उहो छितनि ते उन्हनि गुज़ारी। ऐं हिन वक़्तु जेके कुझु इलाइक़ा आहिनि उन्हनि में त पाणी निकाल थी चुको आहे, ख़ासि करे जेको M9 मोटर बि आहे उहो बहाल थी वियो आहे। ऐं मौसमियात खाते तरफ़ां इहा बि कथी आहे जेके मुख़्तलिफ़ सिंध जा जेके इलाइक़ा आहिनि, ख़ासि करे थर पार्कर आहे, नंगर पार्कर आहे, ठट्टो आहे, बदीन आहे, उन समेत ॿिया जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में बि 2 ॾींहंनि ताईं बरसाति जेका आहे उहा जारी रहंदी। जेकर इहा सूरताल रही त वधीक जेका ॿोॾि आहे उहा अची सघे थी, अर्बन फ्लडिंग थी सघे थी, माण्हुनि जा जेके रोज़गार आहिनि, कारोबार आहिनि, मुख़्तलिफ़ ख़ासि करे असांजी जेका ज़रात जेका आहे उहा बि वॾे पैमाने ते मुतासिर थी सघे थी। ठीकु आहे, वॾी महिरबानी पवन कुमार, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। साहिल जोगी साहिबु तव्हांजी महिरबानी, शौकत मेमन साहिबु तव्हांजी महिरबानी, तव्हां पंहिंजो नाज़िता असांजे साथियुनि जी गुफ़्तगू ॿुधी आहे। सभिनि जो इहो ख़्यालु आहे त हिकु तरफ़ जेको दरियाई ॿोॾि वारो ख़तरो हो उहो ख़तरो त हाणे घटि थींदो नज़र अचे, पर जेका शहरी इलाइक़नि में जेका ॿोॾि वारी सूरत हाल आहे, ख़ासि तौर ते जॾहिं मौसमियात खाते पारां ॿुधायो बि पियो वञे, तंहिं बावजूद बि जेके इदारा आहिनि उन्हनि तरफ़ां कोशिशूं न थियूं। ऐं नतीजे तौर तव्हां ॾिठो लियारी नदी हुजे, ॿिया जेके इलाइक़ा हुजनि, अगरि उन्हनि खे वक़्तसर उन्हनि खे सफ़ाई सुथराई उन्हनि जी कराई वञे हा त घटि में घटि पाणी ईअं ओवरफ्लो न थिया ऐं बासानी पाणी निकिरे हा। पर हालत इहा आहे त अॼु बि जेके नाला आहिनि कराची जा उहे अॼु बि गंद कचरे सां भरियल आहिनि, जंहिं सबबु जेको आहे शहरनि खे सफ़रु करिणो पए थो ऐं उहो पाणी ॿाहिरि निकिरी करे जेका आबादी आहे उनखे मुतासिर करे पियो। अॼु ईंदड़ सूमर ते कंहिं ॿिए माण्हू मुलाक़ात थींदी, तेसीं ताईं अलाह वाही।